हिक ॾींहुं गिदड़ ऐं गधा पाण में वेठा हुजनि सो वेठे वेठे ॿिन्ही में झेड़ो थी पियो। हाणे ॿिन्ही हमराहनि में पाण में झेड़ो थी पियो त झेड़ो वरी छा सां थियो, गाह जे रंग सां। त गधा चवणु लॻो त गाह फिके रंग जो आहे ऐं गिदड़ चवणु लॻो त गाह साए रंग जो आहे। हाणे ॿई हमराह अची अटकी पिया इन ॻाल्हि ते, विड़ी पिया इन गाह जे रंग ते। त विड़ी विड़ी नेठि चयूं त हलूं था पाण जंगल जे बादशाह वटि ऐं उतां जेको आहे फ़ैसिलो करायूं था। त ॿई हलिया आया जंगल जे शींहं बादशाह वटि। शींहं खे सॼी हक़ीक़त करे ॿुधायूं त शींहं चवणु लॻो त गधा बिल्कुलु सही आहे ऐं गधा खे छॾिजो, बाक़ी गिदड़ खे ॿधो ऐं गिदड़ खे क़ैद कयो। त गधा ॾाढो ख़ुशि थियो त आउं सही आहियां ईअं चई ऐं गधा हलियो वियो। त गिदड़ चवणु लॻो शींहं खे त शींहं बादशाह, जॾहिं आउं सही आहियां, गाह साए रंग जो आहे, त पोइ मूंखे सज़ा छो ॾिनी वई। त शींहं चवणु लॻो गिदड़ खे त ॻाल्हि ॿुध, हाणे तूं कंहिं चङे भले सां झेड़ो करीं हा त अञा ठहे हा। हाणे तो वञी झेड़ो कयो गधा सां, तोखे ख़बर आहे गधा त गधा हूंदो आहे न। सो हाणे जेको आहे सो तुंहिंजी सज़ा जेको रंग जे हिसाब सां तोखे कोन मिली आहे, तोखे सज़ा मिली आहे गधा सां झेड़े करण जी। सो तोखे जेको आहे सो सज़ा उनजे करे ॾिनी आहे, ॿियो कुझु बि न आहे। दोस्तो, ही नंढिड़ो क्लिप हो, तव्हांखे उमेद आहे त पसंदि आयो हूंदो। वधीक ॿी वीडियो सां गॾु हाज़िर थींदासीं। चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा।